पीपल्स पार्टी के सीनियर वर्कर ज़ाहिद शाह बुखारी, पीपी वर्कर शबाना ऐं परवीन गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीटीआई सखर सां तालुक रखंदड़ सूबाई उहिदेदार पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी ऐं ॿी पीपी क़यादत ख़िलाफ़ मीडिया ते जेके इल्ज़ाम ऐं बद इख़लाक़ी वारा जुमिला चया आहिनि उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कंदे पीटीआई वारनि खां सवाल कयो आहे त पंहिंजे हुकूमती दौर 4.5 सालनि में अवाम खे छा ॾिनो। इमरान खान अवाम खे 50 लख नौकरियूं ऐं 1 करोड़ घर ठाहिण जा जेके ऐलान कया हुआ उहे काॾे विया। पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में लखे नौकरियूं ऐं लखे बेघर माण्हुनि खे घर ठाहे ॾिना। जंहिंजो सबूत सखर जी लेबर कॉलोनी आहे जिते अॼु बि समय ख़ानदान रहनि था। पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़ुशहाली लाइ कमु कयो आहे, करे पई ऐं कंदी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।